सिंधी ॿारनि लाइ सिंधी टीचरुनि लाइ ही वरी मौक़ो अची वियो आहे NCPSL जी तरफ़ां। गुज़िरियल साल वांगुरु हुननि जी हिन साल बि आई स्कीम आई आहे त जेकॾहिं तव्हीं सिंधी ॼाणो था, लिखणु पढ़णु ऐं ॿारनि खे सिंधी सेखारे सघो था स्कूलनि में या कॉलेज में, त तव्हांखे कॉम्पनसेशन मिलंदो 25,000 खां वठी 50,000 ताईं तव्हांजे क्वालिफिकेशन जे हिसाब सां। त अॼु ई ताईं पंहिंजे शहर में उन्हनि स्कूलनि खे अप्रोच कयो, अहदेदारनि सां मिलो ऐं उन्हनि खे हिन स्कीम बाबति सभु कुझु सम्झायो, जंहिंमें सचमुच त स्कूलनि खे का बि जवाबदारी कान्हे पैसे ॾियण जी, ऐं इन बहाने ताईं घटि में घटि पंहिंजी ॿोलीअ सां पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधाए सघंदियूं। सो तव्हीं यकदमि पंहिंजे स्कूलनि सां मिलो जिते जिते सिंधी ॿार पढ़नि था या सिंधी अॻु में खां ई हले पई पर हुननि खे टीचरूं कान्हनि। ॾिसो, सिंधी ॿोली असांजी आहे, असांजी माता आहे ऐं उनजी संभाल करणु सिंधियुनि जो ई कमु आहे न। त अचो त गॾिजी कमु करियूं ऐं शहर में जिते बि स्कूल आहिनि, कॉलेज आहिनि, असीं पाण कोशिशि करियूं जीअं असांजी ॿोली वधे विझे ऐं असांजी सुञाणप रहे हमेशह बरक़रार। हिन जे आख़िर में ॾिनल आहिनि इहे ई तफ़सील जंहिं मुताबिक़ तव्हांखे ॾिनी वेंदी कॉम्पनसेशन यानी पघार। सो तव्हीं ज़रूरु पढ़ो, फॉर्म भरियो ऐं डिटेल्स सभिनी सां शेयर कयो। जय झूलेलाल।